बलगल उला बिकमालिही कशफत तुजा बिजमालिही हसनत जमीउ क़िसालिही सल्लु अलैहि व आलिही। सिंधी मीडिया जो सब खां वॾो नातिया मुक़ाबिलो मदाहे मुस्तफ़ा जेको आहे उहो शुरू थी चुको आहे सखर में। अव्हांखे नज़र ईंदो हूंदो त सखर में जेके नातख़्वान आहिनि उहे एंट्री खां पोइ वेटिंग हॉल में वेठा आहिनि ऐं स्टेज जूं जेके तयारियूं आहिनि जजिस पहुची चुका आहिनि। त हीउ जेको मदाहे मुस्तफ़ा जेको नातियुनि जो सनाख़ानी जो मुक़ाबिलो आहे उन में जेके नातख़्वान हिसो वठंदा मुख़्तलिफ़ एरियाज़ जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि उन्हनि मां आयल आहिनि, जीअं कंडियारो, घोटकी ऐं सिंध जा जेके मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि या मुख़्तलिफ़ शहर आहिनि उन्हनि खां पहुतल आहिनि। आया घर आमिनाजे, आया घर आमिनाजे, हज़रत हबीब आया पहिरें नंबर में तुंहिंजा मुंहिंजा नसीब आया, आया घर आमिनाजे। सुभान अल्लाह, ये तमामु बहितरीनु अमल आहे ऐं हिन में नातख़ाननि जी हौसला अफ़ज़ाई बि थींदी ऐं नातख़ान पंहिंजो जज़्बो बि ॾसींदा। ये प्रोग्राम थियणु घुरिजनि त जीअं असांजो जेकी क़ाबिलियत आहे, टैलेंट आहे, उहो नज़र अचे माण्हुनि खे। तव्हां मदाहे मुस्तफ़ा जो प्रोग्राम रखियो आहे अल्हम्दुलिल्लाह, ऐं अल्हम्दुलिल्लाह काफ़ी अदद में असांजा प्यारा सनाख़्वान पहुची चुका आहिनि। मदाहे मुस्तफ़ा प्रोग्राम इन में अची करे शरीक थी करे असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे ऐं असांजा हुज़ूर पाक जा जेके बि सनाख़्वान आहिनि परे परे खां काफ़ी दोस्त आयल आहिनि। तेरी बंदगी तो मेरी जिंदगी है, मेरी जिंदगी का तो हासिल यही है, मैं सजदे पे सजदा किए जा रही हूँ, ये गर्दन मेरी तेरे दर पर झुकी है। शाबाश बेटा शाबाश, बहुत बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में आए। मुस्तफ़ा या मुस्तफ़ा सल्ले अला मोहम्मदिन, मुस्तफ़ा या मुस्तफ़ा सल्ले अला मोहम्मदिन, सरकार मदीने में बुला क्यों नहीं लेते, दामन में मुझे अपने छुपा क्यों नहीं लेते, मैं आऊँ मदीने मेरी औकात नहीं है, घर आप बुला ले तो बड़ी बात नहीं है, मैं हूँ तेरा सवाली, मैं हूँ तेरा सवाली, मौला तेरा सवाली, रे आका तेरा सवाली, मैं हूँ तेरा सवाली, उनकी इनायत है बिछा जा। माशाल्लाह ॾाढो सुठो पढ़ो था, अञा तव्हां नंढड़ा पिया आहियो, अञा मंज़िल पई आहे। इंशाअल्लाह जॾहिं तव्हां वॾा थींदो अञा वधीक तव्हांजो आवाज़ मिठो थी वेंदो, वधीक सुठे नमूने सां तव्हां सनाख़्वानी कंदो। वञी त मुंहिंजे साईं खे मुंहिंजा सलाम चइजां, पूॼियो ते त अदब मझां सिर झुकाए पाए तेराम चइजां। पहिरें मरहले में जजनि पारां टॉप 3 खे सिलेक्ट कयो वियो, जिन मां 11 सनाख़्वाननि आवाज़ ऐं अंदाज़ संदन अॻिए मरहले ताईं पहुचायो। उन मौक़े ते कामयाबी माणींदड़ नातख़्वाननि घोटकीअ जे नवाब अली चाचड़, जेकमबाद जी शबनम नूर, पन्नो आकिल जी अक्सा अब्दुल ख़ालिक ऐं सखर जे फ़कीर वाहिद बख्श, शहदाद कोट जे मोहम्मद हुसैन कादरी, पन्नो आकिल जे हाफ़िज़ सफ़दर इंढण, नरगिस समेजो, चूंडके जे वारियासे इलाइक़े सां तालुक़ रखंदड़ फ़कीर शहबाज़ ॾिनो बंबरो, कंडियारो जी शाइस्ता अब्बासी ऐं खैरपुर जे गुलाम मुस्तफ़ा समेत मोहम्मद मूसा वारसी सिंध टीवी जे हिन अमल खे साराहींदे ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त सुठो असांखे माहौल लॻो ऐं जजमेंट जे हवाले सां तमामु सुठो ऐं सुहिणो फ़ैसिलो थियो त हे अहिड़े क़िस्म जूं महफ़िलियूं थींदियूं रहनि त तमामु बहितर ॻाल्हि आहे। मूंखे शौक़ु त मतिलबु नंढपिण खां हुयो, जॾहिं थोरी सम्झ सां थियमि त मूंखे नातख़ानी मां घिरियमि उन्हनि जेके इन दुनिया मतिलबु के न पिया करे सघनि उन्हनि नातख़्वाननि जे लाइ मां दुआ करणु चाहींदसि कि अल्लाह पाक उन्हनि खे बि इहा सलाहियत तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं सिंध टीवी खे मां वॾी दिलि जी गहराइनि सां महिरबानी चवणु चाहियां थी कि मूंखे इन
हिन मंज़िल ते तौफ़ीक़ सम्झी ऐं मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो। मूंखे 7 साल थी विया त जेको आहे न को अहिड़ो प्रोग्राम न पियो अचे त जंहिंमें मां पार्टिसिपेट करे सघां, बट जॾहिं सिंध टीवी ते मां हिन प्रोग्राम जे मदाहे मुस्तफ़ा प्रोग्राम जे बारे में ॿुधो त मूंखे इंतिहाई ख़ुशी महसूसु थी ऐं मां इहा ॻाल्हि अटल करे छॾी त मां जेको आहे इंशाल्लाह पार्टिसिपेट ज़रूरु कंदमि ऐं अॼु मां विन कयो आहे, अॻिते बि मूंखे ईअं ई कोशिशि करणी आहे। असांखे सिंध टीवी पंहिंजे फोरम ते जेको आहे उहो इंटरनेशनल लेवल ते खणी आई आहे, तमामु घणी ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं असां टॉप 30 में जेको आहे पोजीशन हासिलु कई ऐं मदीने वारे करीम आका जी महिरबानी आहे। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी आहे छो त रमज़ान जो महीनो ईंदो उन में बि असां उते ई हूंदासीं, काफ़ी नात ख़्वान, बसि हुज़ूर जी सना आहे, मां त वधीक अॻिते कोई लफ़्ज़ नथो चई सघां एॾी ख़ुशी में। टीवी जो सर्टिफिकेट मिलियो आहे असांखे नात ख़्वानी जे हवाले सां ऐं उन्हनि दोस्तनि जी महिरबानी जन असांखे इज़त ॾिनी ऐं तव्हांजी बि वॾी महिरबानी लखे सां। मूंखे त ॾुखियो पियो लॻे, सभु माशाल्लाह एॾा सुठा हुया, मूंखे त लॻे ई न पियो त मां सिलेक्ट थींदमि। मां चवां पई मां अॼु ई आई आहियां हिते, सभु ॾाढा सुठा। हलो ईअं ई सख़्तु हूंदो, शायदि इन खां वधीक थी थो सघे, पर हिमत त न आहे हाराइणी। इंशाल्लाह महिनत कंदासीं ऐं अॻियां वधंदासीं। बिल्कुलु सर, साईं असांजो उस्ताद अब्दुल मजीद अब्बास साहब उन ई असांखे ॿुधायो त सिंध टीवी वारे जो प्रोग्राम आहे, छो जो असां वटि लाइटिंग जो उन्हनि जो सिस्टम न आहे, पर साईं ॿुधायो, साईं महिरबानी कई असांजो, असां गॾिया हलंदासीं, हा सां हा मिलाईसीं, हलिया आयासीं, महबूब जे सदके सिलेक्शन थी वई। कोशिशि बिल्कुलु कंदासीं, वधीक हुन ख़ालिक़ अकबर जे हथ में आहे। असां पंहिंजे मां महसूसु न करे रही हुयमि त मां खटी ईंदमि या न खटी ईंदमि, पर सिंध टीवी वारनि जो शुक्रगुज़ार आहिनि जिन मूंखे हिन मंज़िल ते पहुचायो। उन्हनि सवालनि खां सना ख़ान खे अॻिते आणण जे लाइ कयो वियो आहे। इंशाल्लाह ताला आहे त बेहद ख़ुशी, पर आईंदे इंशाल्लाह बहितरीन तयारी करे पोइ वधीक मुक़ाबले में लहंदासीं। मूंखे सर बचपन खां मूंखे शौक़ु हुयो नात पढ़ण जो ऐं वालिद साहब जो घर वारनि जी बि सपोर्ट, इहो बि चवंदा हुया त बाबा नात ख़्वानी, पोइ हिन हिसाब सां मूंखे सपोर्ट हुई, हिन जे करे मां बचपन सां ई नात ख़्वानी कयां थो। जॾहिं त जजनि पारां बि सना ख़्वानीअ जे हिन प्रोग्राम में बहितरीन आवाज़ हुजण बाबति ॻाल्हाईंदे चयो त हिकिड़ो माण्हू छॾे करे ॿियो ॿुधां थो त ॿियो वणे थो, ॿियो छॾे टियों ॿुधां थो त टे जी सना ख़्वानी वणे थी। पोइ इन सूरत हाल में जजमेंट करणु ॾाढी ॾुखी ॻाल्हि हुई, पर पोइ बि अलाह साईं जो करम आहे, अलाह साईं खे हाज़ुर नाज़ुर ॼाणे। टिनी जजनि मज़हर हुसैन साहिब मूंसां गॾु हुयो, मखणो फ़क़ीर असां सां गॾु हुयो, आउं हुयुसि। पर हिकिड़ो अजीब हसीन इतफ़ाक़ इहो आहे त जॾहिं परफॉर्मेंस करे हलिया पिया वञनि त असां जॾहिं पंहिंजी दिलि में पंहिंजी सोच में अलॻि अलॻि नाला सिलेक्ट करे हर को माण्हू रखंदो आहे, पोइ जॾहिं पाण असां टई सलाह पिया कयूं त टिनी जा नाला सेम हुया। इहा पहिरियों भेरो हिकिड़ी अजीब इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे, माना त असां टिनी सही फ़ैसिलो कयो आहे। सिंध टीवी जे प्रोग्राम मदाए मुस्तफ़ा सिंध जे नात ख़्वाननि ऐं सना ख़्वाननि में हिकु नओं उत्साह पैदा कयो आहे। कैमरामैन रिज़वान मेमण, जावेद घुञो ऐं आगा शुएब पठान सां गॾु नज़ाकत जतोई, सिंध टीवी न्यूज़ सखर। बलगल उला बिकमालिही कशफत तुजा बिजमालिही हसनत जमीउ क़िसालिही सल्लु अलैहि व आलिही।